जय श्री झूलेलाल, सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, जयपुर शहर जी ख़बर है। जयपुर शहर जी ख़बर है कि चेटीचंड सिंधी मेला समिति महानगर जयपुर जा जेका हर वर्ष जी भांति चुनाव थींदा आहिनि, हिन वर्ष भी 31 दिसंबर ते संपन्न थियणा हुआ, आहूत थियणा हुआ, पर के कारण वर्ष सां कल दोपहर ताणी चुनाव अधिकारी मैसेज तो करे कि विधिवत रूप सां ही चुनाव संपन्न कराया वेंदा ऐं सभई वोट ॾियण अचो, लेकिन शाम जो हिकिड़ो मैसेज फॉरवर्ड कनि था कि कंहिं कारणवश ये चुनाव जी तिथि खे स्थगित कयो आहे, चुनावनि खे स्थगित कयो आहे, जेको असां तव्हांखे असांजे वीडियो माध्यम सां ॾेखारूं पिया। बार बार उन्हनि जो मैसेज स्क्रीन ते हले पियो त आख़िर छा कारण रहियो कि चुनाव अधिकारियुनि इन तिथि खे अॻियां वधायो ऐं चुनाव खे स्थगित कयनि। दोस्तों, सभिनि खां पहिरियों सवाल त इहो थो थिए कि जॾहिं चुनावी प्रक्रिया प्रारंभ थी चुकी ऐं नामांकन जी तिथि 18 ते हुई, 19 ते हुई, 20 ते नाम वापसी जी तिथि हुई, त छा चुनाव अधिकारियुनि खे इहो पावर आहे कि उन जे तिथियुनि निकिरण खां पश्चात इन्हनि ॿिन्हिनि प्रत्याशियुनि जा जेका ही ॿई चुनाव नथा लड़णु चाहिनि उन्हनि जा नाम वापसि वठी सघनि? छा ही चुनाव अधिकारी जे पावर में ॻाल्हि अचे थी? सभिनि खां पहिरियों सवाल। ॿियो सवाल इहो आहे चुनाव अधिकारियुनि खां कि जॾहिं सभु कुझु डिक्लेयर थियो, दोपहर ताणी तव्हां चओ पिया कि चुनाव थींदा ऐं शाम जो अचानक हुन चुनाव खे तव्हां स्थगित था करो, तिथि खे अॻियां था वधायो, त इहे कहिड़े संविधान जे कहिड़े नियम अनुसार तव्हां इन कार्य खे कयो आहे? सभिनि खां पहिरियां सवाल असांजा चुनाव अधिकारियुनि खां इहे रहंदा। तंहिंजे अलावा तव्हांखे ॿुधाए लाहियूं कि जीअं कि अॼु खां 4-5 ॾींहं पहिरीं कमल आसवानी कैंडिडेट जेको अध्यक्ष पद प्रत्याशी हो, उन पंहिंजो वीडियो वायरल करे साफ़ चयो हुई मीडिया समक्ष वही करे कि मुंहिंजो चुनाव लड़ण जो को मूड कान्हे, मां हिन गंदी राजनीति में नथो पढ़णु चाहियां, नाना प्रकार जी ॻाल्हियूं करे ऐं हुन मीडिया समक्ष चई कि मां वियां थो। तंहिंखां पोइ दोस्तों, वन वे साइड नरेंद्र मूलचंदानी जी CA साहब उहे हिकु साइड खटियल हुआ, ख़ाली चुनाव पहिरियां हुआ ऐं जीतियल प्रत्याशी आहे, पर अचानक सां कल्ह शाम जो उन्हनि बि अची करे चुनाव अधिकारी खे पंहिंजो लिखित में लेटर ॾेई करे ऐं वीडियो वायरल करे पूरे समाज खे चौंकाइल अथनि। हिकु तरफ़ कमल आसवानी चई मां चुनाव कान लड़ंदुसि, त ॿी तरफ़ नरेंद्र मूलचंदानी चई कि मां चुनाव कान लड़ंदुसि, जंहिंजा कि असां वटि वीडियो पिया आहिनि, असां तव्हांखे असांजे स्क्रीन ते ॾेखारूं था कि छा कुझु चयो नरेंद्र जी। त इन्हनि ॿिन्हिनि जी उधेड़ बूंद में फ़िलहाल तव्हांखे असां ॿुधाए लाहियूं कि सिंधी समाज सां गॾु हिकिड़ी ॾाढी वॾी त्रासदी जी ॻाल्हि आहे, दुख जी ॻाल्हि आहे कि आख़िर अहिड़ी छा ॻाल्हियूं रहियूं जो अचानक ई चुनाव रोकियो वियो। पर चुनाव रोकियो छो वियो? वापसि असां चुनाव अधिकारी खां इहे ई सवाल कंदासीं कि छा तव्हांजे पावर में इहा ॻाल्हि आहे चुनाव रोकण जी? जॾहिं चुनाव प्रक्रिया प्रारंभ थी चुकी, सभु कार्य संपन्न थी रहा, ख़ाली वोटिंग जी ही कुछ कलाकनि जी देरी हुई, त तव्हां चुनाव खे छो रोकियो? चुनाव प्रक्रिया खां पंहिंजो नालो वापसि थो। पर भाई साहब, हाणे चुनाव प्रक्रिया अंदर मात्र महज कुछ घंटा बचा आहिनि, उन विच में तव्हां मैदान छॾे वञो पिया, जबकि तव्हां हींअर आरोप हणो पिया कि चुनावी लिस्ट में ॾाढी धांधले पइजी हुई। त तव्हांखे 20 तारीख़ ते चुनावी लिस्ट मिली, 20 तारीख़ जी अॼु तव्हां 30 तारीख़ ते जाके आयो आहियो, कुझु कलाक पहिरीं पाण तव्हां लिखी करे पिया ॾियो त हीअ तव्हां समाज सां गॾु कुझु डबल रणनीति त कान पिया करो दादा? डबल रणनीति तव्हांखे ख़बर आहे कि केरु करे पियो केरु न पियो करे। मां त 25 तारीख़ खां सभिनि पर जेके पक्षकार आहिनि सभिनि खे फोन ते लिखित में लिखी करे ॾियां पियो कि चुनाव लिस्ट खे सही करायो, चुनाव लिस्ट खे सही। किथे न किथे उम्मीद हुई कि केरु न केरु पक्षकार त हिनखे ध्यानु ॾींदो। पर तव्हां जे हींअर चुनाव वापसि वठो, कहिड़े प्रकार जो को दबाव आहे तव्हांजे मथां? न, कोई दबाव कान्हे, मां स्वेच्छा सां पियो ॾियां, तव्हांजे स्वयं इच्छा सां। मां पंहिंजी स्वेच्छा सां जंहिं मक़सद सां मां अचणु चाहियां पियो, मक़सद मां पूरो कान करे सघां थो, त हिन करे मां विड्रॉ थो। तव्हांजो वोटर मां कंहिंखे कुझु आदेश ॾियण जी पोजीशन में कान्हे। मां जेके साथी समर्थक जंहिं मुंहिंजे हिन चुनाव जी प्रक्रिया में मुंहिंजो समर्थन ॾियो, मां हौसला अफ़जाई कई, हुन सभिनि खां मां हथ जोड़े करे प्रार्थना कंदुसि कि जेको चुनाव प्रक्रिया ते शांति सां थियण ॾे, ऐं मां उन सभिनि खां माफ़ी घुरां थो कि उन्हनि मूंखे साथ ॾिनो, मां किथे न किथे उन्हनि जे साथ खे छॾे करे विच में वञा थो। हीउ पत्र कंहिंजे हथ लिखियल आहे? तव्हांजे हथ जो आहे? मुंहिंजे हथ जो। तव्हांजे स्वयं जे हथ जो? हा, ठीकु आहे, जय झूलेलाल। जय झूलेलाल।